जेका पापनगर ड्रामे खे ॾिसी रहिया आहिनि ऐं जेका सिंधी ड्रामनि खे ॾिसण नाज़रीन आहिनि जेको इंतज़ारु कंदा आहिनि उन्हनि जे लाइ हिकु ख़ुशख़बरी आहे, हिकु बैड न्यूज़ आहे। अॼु हिन वीडियो में ॿई तव्हां सां मां शेयर कंदुसि ॻाल्हियूं। दोस्तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं तव्हांखे अॼु जेका अपडेट मिलण वारी आहे सम्झो बहितरीनु अपडेट मिलण वारी आहे। ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हिन चैनल ते तव्हांखे बर वक़्तु हर नई अपडेट मिलंदी रहंदी। हर नई अपडेट खां असां तव्हांखे इन चैनल ते आगाह कंदा आहियूं। हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेट नथा कयूं। बैड न्यूज़ इहा आहे त हीउ ड्रामो पापनगर काफ़ी ॾींहंनि खां वठी नथो हले। काफ़ी माण्हू परेशान आहिनि त छा ड्रामो बंदि थी वियो आहे। उन्हनि खे मां चवंदुसि हीउ ड्रामो बंदि न थियो आहे। हीउ ड्रामो तमामु जल्द हलंदो ऐं हीउ ख़तमु कोन थींदो। फ़िलहालु इन जे कुझु बरसाति जे करे इन जी शूटिंग रुकिजी वई आहे। बाक़ी हीउ ड्रामो हलंदो रहंदो। ऐं ख़ुशख़बरी इहा आहे दोस्तो त रियासत ड्रामे जी सुभाणे खां शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे। होॾां पंहिंजा ड्रामे जी बि हाणे वरी ॿी वारी शूटिंग स्टार्ट थींदी। बरसातनि जे करे शूटिंग जेका हुया न हेॾे होॾे डामाडोल थी आहे। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जेका ॾिसंदड़ नाज़रीन उन्हनि जे लाइ इहा ई ख़ुशख़बरी आहे त इहे ड्रामा हाणे मौसम क्लियर थियो आहे त हाणे ड्रामा जल्द इहे शूट कया वेंदा। इन्हनि जा पहिरियां हिकु हिकु स्पेल जल्द फाइनल करे हलायो वेंदो। हूअं त 2 स्पेल या 3 स्पेल फाइनल करे पोइ हलाईंदा आहिनि, लेकिन हिन ड्रामनि खे हिकु हिकु स्पेल फाइनल करे ऐं ड्रामे खे शूट करे हलायो वेंदो एडिट करे ऐं ॿिए स्पेल जी वरी शूट स्टार्ट कई वेंदी। यानी लगातार शूटिंग बि हलंदी रहंदी ऐं ड्रामो बि हेॾो चैनल ते हलंदो रहंदो। तव्हांजे लाइ इहा हिकु वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे। असां ख़ुशख़बरी ख़बर आंदी आहे ऐं तव्हांजो घणो टाइम हाणे ख़राबु न थींदो। पोइ 2026 खां पहिरियां हलाइण जी कोशिशि कई वेंदी हिन ॿिन्ही ड्रामनि खे। रियासत वरो पंहिंजा वेरी ड्रामो। मां हिन ॿिन्ही ड्रामे जो नालो खणां थो। ऐं दोस्तो हीअ हिकु बहितरीनु अपडेट मां तव्हां सां शेयर करे रहियो आहियां। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।